बिल्कुल मसइलो खुदकशी वारो आहे। अल्लाह पाक रहम करणु फरमाए, मुसलमान जे इज़त आबरू खून जी हिफ़ाज़त करणु फरमाए। खून ॿिए खे वहाइण भी हराम आहे, पाण खे वहाइण भी हराम आहे। उन जे लाइ किताबनि जे अंदरि अचे थो, जंहिं जहिड़े नमूने सां पंहिंजो मौत कयो उन सां इहो थींदो रहंदो, तव्हां त हिसाब किताब थिए। कई रिवायत में अचे थो क़बर खां वठी करे हिसाब किताब ताईं। किताब जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो आयो, कंहिं माण्हू ख़ुदकशी कई, पोइ कंहिं खे ख्वाब में आयो, उन खां पुछा कई त अदा ख़बर ॾे छा थियो। उन चयो अदा मुंहिंजो हिकिड़ो अमल बारगाह इलाही में क़बूल हुयो, जंहिंजे करे मूंखे माफ़ी मिली वई आहे। उहो अमल इहो आहे त मां इस्लाम जे ख़ातिर हिजरत कई, पंहिंजे वतन माल मिल्कियत सभु कुझु छॾियो मुंहिंजो माइट। इन अमल जे करे अल्लाह सां मुंहिंजे मथां रहम कयो, इन गुनाह खे माफ़ करणु फरमाए। तंहिंजे करे नौजवाननि खे नंढनि वॾनि खे इन गुनाह खां बचणु घुरिजे, जज़्बात में अची करे अल्लाह खां हमेशह पनाह घुरिजे। ॿिए जो खून वहाइण भी हराम आहे, पंहिंजो पाण खून वहाइण भी हराम आहे। तंहिंजे करे कुल शरीफ़ पढ़ो ऐं वक़्त मरहूं जे लाइ दुआ घुरो। अल्लाह साईं हुनजे हालत रहम करे, उन्हनि काफ़ी नेकियूं आहिनि, उन नेकियुनि जे सदके अल्लाह साईं हुनजे मथां रहम करे। ऐं जेके भी मामला आदम थिया आहिनि, अल्लाह साईं हुन जी हालत खे रहम करे। जेके भी अज़ीज़ अक़ारिब वफ़ात करे विया, अल्लाह साईं समूरनि जी हालत रहम करे, जन्नतुल फिरदौस नसीब करणु फरमाए।